पटाटनि जा जेके स्लाइसिस आहिनि उहे तमामु घणा थुल्हा न कटिजो, न त छा थींदो त पोइ कचा रहिजी वेंदा। अच्छा, बैटर एतिरो हुजणु खपे त बसि थोरो स्पून खे कोट करे, हे थोरो घाटो आहे ऐं इहो तमामु सुठो तरीक़ो आहे इहो ख़बर करण जे लाइ त भई कंहिं तरीक़े जी कंसिस्टेंसी हिन जी हुजणु खपे। जेको हे स्पून आहे, स्पून खे सुठे तरीक़े सां कोट करणु खपे। बसि तव्हांजे स्पून खे सुठे तरीक़े सां कोट कंदो त तव्हांजो जेको पटाटो आहे उनखे बि सुठे तरीक़े सां कंदो। चलो जी, हिनखे मिक्स था कयूं। हाणे अचूं था पंहिंजे कणशी जी तरफ़। पटाटे खे कोट कंदासीं। मिठो सोडो मां हिन में नाहे विधो, मिठो सोडो बि विझी था वठूं थोरो बसि। चलो, तलो कुकिंग ऑयल में अॼु जा असांजा जेके पकोड़ा आहिनि उहे फ्राई था थियनि। थोरो बाहि खे तेज़ था कयूं, तमामु घटि आहे। दरमियानी हुजे तव्हांजी बाहि त जीअं पकोड़नि खे असांखे ॻाढ़णो बि आहे। स्पेशली हे जेके पटाटनि जा स्लाइसिस आहिनि इन्हनि खे सुठे तरीक़े सां ॻाढ़णो बि आहे ऐं रंग बि ख़ूबसूरत अची वञे, गोल्डन। कुटियल धाणा, कुटियल ॻाढ़ा मिर्च, इन सां गॾोगॾु जीरो, थोरो लूणु, बेसण त हस्बे ज़रूरत तव्हां इन में शामिलु कंदा ऐं इन सां गॾोगॾु चाट जो मसालो। बसि जेतिरी तव्हांजी कणशीअ में जाइ हुजे एतिरो तव्हां ऐड कयो। थोड़ा ॿ टे ॿिया बि विझी था वठूं। तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारनि सां ताउन कयो आहे। ज़बरदस्त रमज़ान जी स्पेशल पैकेजिंग में दस्तयाब आहे ऐं ज़बरदस्त बचत आहे हिन रमज़ान तव्हां सभिनीनि जे लाइ। थोड़ा हथ धोई वठां। तमामु सिंपल पकोड़ा आहिनि। इन में बि लास्ट में बि ऐड कंदासीं चाट जो मसालो ऐं जेको असांजो बेसण मौजूदु आहे इन में मां ऐड कंदमि हिकिड़ो बसर। मसाला त असांजा मौजूदु आहिनि इन में। जेके पटाटा आहिनि उहे चिप्स वांगुरु कटे करे उहे इन में शामिलु कंदासीं ऐं इन जा बि असां जेके पकोड़ा आहिनि उहे झटपट तयारु करे वठंदासीं। हिकिड़ो बसर, थोड़ा इहे पटाटा, कुटियल तव्हांजा सभु मसाला। जॾहिं बि असां कोटिंग वारा तयारु कंदा आहियूं पकोड़ा त बेसण हमेशह बची पवंदो आहे। को मसइलो न आहे, तव्हां थोड़ा मिक्स पकोड़ा इन में तयारु कयो। मसालो जंहिं बेसण में मौजूदु हुजे उनखे रखो न, मुनासिबु आहे त तव्हां उनखे तयारु करे वठो। उनजो फ्लेवर थोरो डिफरेंट थी थो वञे जॾहिं असां उन्हनि खे फ्रिज में था रखूं। चलो, हे बि इन में पइजी वियो। थोड़ा बसर, रिंग्स में इहे शामिल था करे वठूं। पंहिंजे पसंदि जी चटणी सां गॾु तव्हां इनखे सर्व कयो। हे अची विया असांजा रिंग्स, बसर, पटाटा सुठे तरीक़े सां असांजा जेके पटाटनि जा पकोड़ा आहिनि से फ्राई था थियनि। ॻरी बि वेंदा, इन्हनि जो कलर बि तमामु सुठो अची वेंदो।
चलो थोरो थोरो इन्हनि खे उल्टाईंदा पुल्टाईंदासीं। चलो जी, कोई हो पटाटो भी हिन में शामिल था कयूं। अच्छा लूणु पोइ तव्हां हिन में थोरो ऐड कजो हस्बे ज़रूरत, छो त अवल भाॼियूं न हुयूं एतिरियूं, हाणे असां भाॼियूं शामिल कयूं आहिनि त थोरो उन जे हिसाब सां लूणु बसि। तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारनि असां ताउन कयो आहे। हिन सां गॾु गॾु टपाल टी मेज़बान प्रीमियर डस्ट, जंहिंजो रंग खुशबू ऐं ज़ाइक़े जे करे हिन खे सिंध भर जी नंबर 1 चांहि चयो वेंदो आहे ऐं वाक़ई तमामु ज़बरदस्त आहे, नो डाउट। थोरो लूणु भाॼीअ जे हिसाब सां बसि, लूणु तेज़ न थी वञे। रोज़े सां आहियो, का बि शइ तयारु कयो था, थोरो लाइट लाइट रखो। चलो जी, ये अची विया असांजा पकोड़ा। चेक करे सघो था, तव्हांखे को डाउट आहे त चेक कयो, न त 7-8 मिंटनि में इहे असांजा पकोड़ा जेके आहिनि से ॻरी बि वेंदा आहिनि ऐं सुठे तरीक़े सां गोल्डन बि थी था वञनि। चलो हे असांजा जेके पटाटनि जा पकोड़ा आहिनि इहे तयारु थी विया आहिनि। इन्हनि खे कढी कयूं था डिश आउट। गरम गरम पकोड़नि ते ऐड कजो चाट जो मसालो। ये अची विया असांजा गर्मा गरम पकोड़ा।